शहदाद कोट खां गुलज़ार अहमद चांडे जी रिपोर्ट मुताबिक़ शहदाद कोट भरिसां ॻोठ अज़ीम बिरोही में बहराम पुलिस जी चढ़ाई 7हीं दर्जे जे शागिर्द राशिद अली खोसो खे खंभे खणी वञण ते ॻोठ अज़ीम बिरोही जे रवासियुनि ॻोठाणनि पारां बहराम पुलिस जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे गिरफ़्तार कयल 7हीं क्लास जे शागिर्द राशिद अली खोसो खे फौरी तौर आज़ाद करण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि मेंगल खान खोसो, मोहम्मद खान खोसो, साजन खोसो, कामरान खोसो समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त एसएचओ बहराम अहमद नवाज़ दुनिया बिना जवाज़ असांजे घरनि मथां चढ़ाई करे 7हीं क्लास में पढ़ंदड़ शागिर्द राशिद अली खोसो खे गिरफ़्तार करे वई आहे। एसएचओ बहराम अहमद नवाज़ दुनिया असांजे घरनि ते चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पामाल कंदे धड़ियलनि वांगुरु असांजे घरनि में दाख़िल थी मासूम ॿारनि ऐं औरतुनि मथां सख़्तु तशदुद करे घर में पियल 50,000 खां मथे रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं हिकु छेलो एसएचओ बहराम खणी वियो आहे। बहराम पुलिस असां सां वॾो ज़ुल्म ऐं नाहक कयो आहे। मुतासिर थियल ॻोठाणनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी लाड़काणो, एसएसपी कंपर शहदाद कोट खां मुतालबो कयो आहे त एसएचओ बहराम अहमद नवाज़ दुनिया खे जी अहिड़े अमल जो नोटिस वठी गिरफ़्तार कयल 7हीं क्लास जे शागिर्द राशिद अली खोसो खे फौरी तौर ते आज़ाद कराए बहराम पुलिस पारां घर मां खणी वियल रोक 50,000 रुपया सोना ज़ेवर छेलो वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।